पर्सनैलिटी जे हवाले सां ॾिसिजे त मर्द बि घणो कुझु कंदा आहिनि, पर औरतूं ख़ूबसूरत नज़र अचण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा फैशन कनि थियूं, जेके मर्दनि जे फैशन जी भेट में घणा ऐं अलॻि हूंदा आहिनि। सिधी ॻाल्हि कजे त कुझु शयुनि खे छॾे बाक़ी मर्दनि ऐं औरतुनि जे फैशन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। पर लंडन जी हिकु हवाई कंपनी मर्दनि खे बि औरतुनि जहिड़ो फैशन करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। ब्रिटिश एयरवेज़ कंपनी पंहिंजे अमले जे सख़्त उसूलनि में थोरी नरमी कई आहे, जंहिं तहत पायलट समेत कंहिं बि मर्द अमले खे मेकअप करण ऐं वालियूं पाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे। अहिड़े फ़ैसिले खां पोइ ब्रिटिश एयरवेज़ जो मर्द अमलो बि हाणे अखियुनि में कजल, आईलैशिस ऐं नहनि ते नेल पॉलिश लॻाईंदो, जॾहिं त अहिड़ियूं शयूं रखण लाइ उन्हनि खे पर्स खणण जी बि इजाज़त ॾिनी वई आहे। कंपनी जे अहिड़े ज़ाब्ता इख़लाक़ में तब्दीलियुनि वारे मेमो में मर्द अमले खे चयो वियो आहे त दिलेर बणिजो ऐं पाण ते फ़ख़ुरु कयो। उमीद त अहिड़ा उसूल जिन्सी सुञाणप, नस्ल, सक़ाफ़त ऐं ॿियनि मर्दी शयुनि जी बराबरी लाइ क़ाबिल क़बूल हूंदा। दुनिया में हवाई कंपनियुनि सूधो मुख़्तलिफ़ जायुनि ते कमु कंदड़ मुलाज़िमनि लाइ केतिराई अनोखा उसूल त ॾिठा विया आहिनि, पर इहो पहिरियों भेरो आहे जो मर्द औरतुनि जहिड़ा फैशन करे जहाज़ उॾाइण ऐं मुसाफ़िरनि जी सहूलियतुनि लाइ ॿियूं ख़िदमतूं फ़राहम करण जो कमु कंदा।